रोहिला क़ालोनी चेलहर जी स्कूल जो ठीको मतलब आयो हुआ वो 16,90,000 जो ठीको आयो आहे, जंहिंमां कमु थियो आहे 5 या 7 लाख जो। बाक़ी 8-10 लाख इहो वॾा ऑफिसर ऐं ठेकेदार मिली भगत करे हड़प करी वेंदा। त आउं गुज़ारिश कयां थो MPA MNA ॿियो नेब एंटी करप्शन DC खे त गुज़ारिश कयां थो त जल्द खां जल्द हिन ते एक्शन खयो वञे ऐं तव्हां पाण अचो स्कूल विज़िट कयो, ॾिसो कीअं 2 नंबर मटीरियल इस्तेमालु कयो आहे। चोको आहे त 2 नंबर आहे, लोहा त 2 नंबर आहे, सभु 2 नंबर शइ आहे। तव्हां पाण अचो ऐं ॾिसो। 16,90,000 जी बजट आई आहे, जंहिंमां इहो मरमती कमु थियो आहे 5 या 7 लाख जो। वक़्तु ॿिया त उहो हड़प करी वेंदा। तव्हां मां जेकॾहिं बिल्डिंग नथी ठहे 16-17 लाख में त मूंखे ॾियो, ऐं तव्हांखे बिल्डिंग ज़बरदस्त खां ज़बरदस्त बिल्डिंग ठाराए ॾेखारे। 16-17 लाख में पैसा अचनि था, 16-17 लाख, जंहिंमां तव्हां त बसि 5 या 7 लाख जो मरमती कमु कराए बसि असां कमु कराए छॾियो। ईअं थियो